अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नवाब वली मोहन भरसां ॻोठ हमल कलोई में एहसास क़फालत प्रोग्राम ते एजंटन जी मन मस्ती मुस्तक औरतन खां 1000 खां 2000 कटौती कई पई वञे। मुस्तक औरतन खे फिंगरप्रिंट जो जवाज़ ॾियण परेशान करे रुलायो वञे थो। सॼो ॾींहुं गर्मीअ में बेहाल करे 2000 कटौती बाद खेनि रक़म ॾिनी थी वञे। जॾहिं त औरतुनि दाईंदे चयो त पुलिस बि नथी ॿुधे, धिका ऐं थेला ॾिना वञनि था। पुलिस वारा बि एजेंटनि सां मिलियल आहिनि। औरतुनि चयो त सॼो ॾींहुं परेशान कयो पियो वञे, रिश्वत ॾियण ते रक़म ॾिनी थी वञे। हुननि मुतालबो कयो त एजेंटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पूरी रक़म अदा कई वञे।